वेलकम भली करे आया। हमेशा खुश रहो, मौज में रहो, मज़े में रहो। हाणे तव्हां चवंदा हूंदा साईं अहिड़ी वेल जहिड़ी ज़िंदगी जंहिंमें रुगो ज़ुल्म आहिनि, गुरबत आहे, नाइंसाफ़ी आहे, कीस पिया थियनि, मारू पिया मरनि। बेशक मां अॼु हिकिड़ी साइंटिफिक ॻाल्हि खणी, छो त मां जे ज़हन में वॾो ममण मचंदो आहे। सिंध जी सिहत तालीम सफ़ा उजड़ी वई आहे। हाणे ॻाल्हि जेको असां करे सघूं था, जी मुंहिंजे ॻाल्हि ते थोरो गौर कजो। जेको असांजे हथ में आहे, मां चाहियां थो त समूरी इंसानियत ज़ात पर सिंध सुखी सताबी हुजे। मां थो चवां त असांजी ख़ुशी, असांजी सिहत असांजे हथ में आहे। हाणे जेसि ताईं मुमकिन हुजे, मां जिन ॻाल्हियुनि ते ही अमली तजवीज़ूं आहिनि ऐं टोटली साइंटिफिक। मां अॼु चाहियां थो त तव्हां ख़ुशि रहो जेसि ताईं मुमकिन आहे। मां ईअं नथो चवां त जिन जे मथां तकलीफ़ूं आहिनि, बीमारियुनि खां बचो जी तव्हां पाण बची सघो था। भला मां ईअं कोन थो चवां, तव्हांजे हथ में आहिनि। साईं पोइ हे ब्लड प्रेशर आहे, हे डायबिटीज़ आहे, हे टेंशन आहे, इहा असांजे हथ में आहे। हाणे चवंदो कीअं, अचो त इनखे सहेड़ियूं था। मर्ज़ खे अंग्रेज़ी में डिज़ीज़ चइबो आहे। हाणे उन्हनि दोस्तनि सां मुआज़रत जेके डिज़ीज़ नथा सम्झनि, पर घणे भाङे अॼुकल्ह एतिरी अंग्रेज़ी अचे थी। बीमारी खे चइबो आहे डिज़ीज़ अंग्रेज़ी में। हाणे दोस्त जेके अंग्रेज़ी ॼाणनि था, स्टूडेंट्स, छोकिरियूं अधी बि हो अधो बि, इनखे प्रीफिक्स माना अॻियों हिसो हिन जो अलॻि कयो। डिस ईज़ छा चयुमि साईं? डी आई खे अलॻि कयो, पोइ पढ़ो, लिखियलु आहे डिस ईज़। हीअ जेका बीमारी आहे न, तव्हांजे बेआरामी, स्ट्रेस एंड स्ट्रेन, टेंशन, ॻणतीअ मां पैदा थिए थी। तव्हांजी बीमारी डिस ईज़ आहे, जंहिंखे डिज़ीज़ चओ था। तव्हां ईज़ ते हुजो, बीमारी न ईंदी। हाणे ज़ाहिर, हाणे मां को फिज़िशियन या को वॾो डॉक्टर न आहियां, तंहिंजे करे मां तव्हांखे उन्हनि वॾनि डॉक्टर्स जी ही डिज़ीज़ जी ॻाल्हि, एलोपैथी, हीअ जेका अंग्रेज़ी दवा जंहिंखे असां चऊं था, उनखे चइबो आहे एलोपैथी। ॿियो होम्योपैथी आहे, आयुर्वेदिक आहे, यूनानी आहे, कुझु बि चओसि। हाणे एलोपैथी जो जेको अबो आहे, ऐं अॼु खां, हाणे न पर अॼु खां 2500 साल पहिरें जी हीअ ॻाल्हि आहे जेका मां चवां थो। उन जी ॻाल्हि ते त एतबार ईंदो न तव्हांखे, त हू असांखे सिस्टम सम्झाए थो त इहो आहे छा। ही दिलि जी जेका तकलीफ़, जेका ब्लड प्रेशर जे करे थिए थी, ब्लड प्रेशर तव्हांजे ज़हनी तनाव, ॻणती, फ़िक्र मां पैदा थिए थो, इहो मञो था। त हाणे हिनखे ॿुधो, द फाउंडर ऑफ एलोपैथी हिपोक्रेट्स, ऐं मूं जीअं चयो त 2500 साल अवल, छो त हीअ साइंस तमामु पुराणी आहे। साइंस ॿुधाए थी त असांजो जेको जिस्म आहे, जंहिंमें रगूं आहिनि, हीउ सॼो जिस्म बायोलॉजिकली रुगो सेल्स आहिनि, घरड़ा आहिनि, इन मां ठहियलु आहे। ऐं उहे घरड़ा ॾाढा ख़ुशि आहिनि। उन्हनि ख़ुशी वारनि घरड़नि में जेकॾहिं यकीन न अचे त नंढनि ॿारनि खे ॾिसो, हलियो वञनि कुझु, मिली वञनि कुझु, सॼो ॾींहुं ठेंग टपा ॾींदा, ख़ुशि हूंदा आहिनि। एग्ज़ैक्टली असांजे जिस्म जा घरड़ा बि ॾाढा ख़ुशि मुतमइन आहिनि। सभ खां ख़तरनाक कमु कयूं था जॾहिं असां टेंशन खणूं था, ॻणती कयूं था, कावड़ कयूं था। अक्सर तव्हां चवंदा आहियो साईं कावड़ असां कंदा न आहियूं, कावड़ असांखे ईंदी आहे। बिल्कुलु ग़लति आहे। कावड़ तव्हां कंदा आहियो। हाणे जेकॾहिं ईंदी आहे त ॿुधो, ज़ाल जे मथां ईंदी आहे, पुट जे मथां ईंदी आहे, सभाटीनि मथां ईंदी आहे, ग़रीब जे मथां ईंदी आहे, गाॾे वारे मूंखे धकु हयो,
गार जो ज़ीपड़ पे पवंदो, मारींदासींसि बि। पर हिकिड़े वॾे मिनिस्टर जी गाॾी मूंखे टच कयो, मां किरी बि पियुमि, उथी गारियूं ॾींदोमांसि। माण्हू त मां साॻियो आहियां न, पोइ गुस्सो छो नथो अचे? ऑफिस में आयो, को बास थो तव्हांखे दॿाए, सेठ आयो, कंहिं दुकान ते बीठा आहियो, सेठ तव्हांजे मथां चढ़ी वियो आहे ॾाका ॿधी, बसली करे बीहंदा आहियूं न? गुस्सो तव्हां कंदा आहियो, गुस्सो ईंदो न आहे। हाणे जॾहिं गुस्सो तव्हांखे ईंदो आहे मुंहिंजा साईं, हिनखे एंगर चइबो आहे अंग्रेज़ी में, उनजे अॻियां ॾेई छॾियो डी, यू आर इन डेंजर, तव्हां ख़तरे में अची वियो। गुस्सो तव्हांजी सॼी केमिस्ट्री खे तबाह थो करे। उहे जेके टिड़ियल खिलंदड़ सेल आहिनि असांजे जिस्म अंदरि, उहे मुरझाइण शुरू थियनि था। यादि कयो, हर शइ ॼमंदी आहे, वधंदी आहे, मरंदी आहे। असांजा सेल बि कुमारजनि था। पोइ तव्हां कॾहिं ॻणती में ईंदा आहियो, कॾहिं डिप्रेशन में मायूस थी वेंदा। इहे ख़तरनाक शयूं आहिनि तमामु। सिंधी में भला तव्हां ॿुधो आहे, ॻणती जहिड़ी बीमारी कान्हे, ख़ुशीअ जहिड़ी खुराक कान्हे। अचो हिन सिंधी पुराणे अयामनि वारो जेको हीउ बिल्कुलु सचो अथव। ऐं हीउ सूफ़ियुनि जो प्रोग्राम आहे, सूफ़ी लाकूफ़ी। हाणे सूफ़ी वॾा साइंटिस्ट अथव, हो विजनरी आहिनि, हुननि जी विजन कमु थी करे। हाणे मां तव्हांखे ॿुधायो त तव्हां जॾहिं गुस्से में ईंदव, साड़ में, नफ़रत में, अंदरि सेल मरणु शुरू कंदा। फ़िक्र में, टेंशन में ईंदव, तव्हांजो ब्लड प्रेशर वधी वेंदो। सिर्फ़ु टेंशन, तनाव, ॻणती जे करे अल्सर थींदी आहे, मिठा पेशाब थींदा आहिनि। कॾहिं बि न थींदा जेकॾहिं तव्हां ख़ुशि खुरम रहो। सवाल ई पर तव्हां का बीमारी अचे। मां अहिड़ा खोड़ माण्हू ॾिठा आहिनि, मुंहिंजे मथां बि अलाह जी रहमत आहे जी, जिन खे का तकलीफ़ कान्हे। पंहिंजे पाण खे सांत में रखो। अचो हाणे सूफ़ी शुरू कयूं। सूफ़ी लाकूफ़ी छा थो चए? बाबा फरीद गंज शकर, पंजाबी सिंधी सराइकीअ जो पहिरियों शाइर, ऐं मुंहिंजे लाइ त वॾी मुक़दस मुतबर तबियत शख़्सियत। असां हुनखे फॉलो कंदा आहियूं, छो त असां ॼाणूं था त हू विजनरीज़ आहिनि, जिते साइंसदान बि नथो पहुचे। हाणे ॿुधो, चए थो बुरे दा भला कर, गुस्सा मनो न हंडाए, देही रोग न लॻई, पल्ले सभु कुझु पाए। हाणे हिन में 3 स्टेप्स आहिनि। हीअं महिरबानी करे हीअं सूफ़ियुनि खे सम्झण जी कोशिशि कयो। चए थो पहिरीं छा थो चए त बुरे दा भला कर। हाणे बुरो माना जेको असां सां ख़राबु थो हले, असां ते टोक थो करे, मकौल थो करे, गिलाऊं थो करे, ठीकु साईं। हाणे जेकॾहिं तव्हां उन जो भलो कयो, जी ॿियो बि ॿुधायां, शाह लतीफ़ बि ॿुधायां जी, जिनी साणस वेर थे तिनी जो वाहरू, सूफ़ी लाकूफ़ी कोन भांइसि केर। जिनी साणस वेर, जेके हुनजा दुश्मन आहिनि, हुन सां वेर कनि था, उन्हनि जो वाहरू थिए थो, उन्हनि जो मददगार थिए थो, उन्हनि जो साणी थिए थो। ही सूफ़ियुनि जूं ॻाल्हियूं आहिनि। छो बाबा फरीद जो इहो दोहो खयो आहे, इन खे हलंदासीं। जॾहिं तव्हां बुरे जो भलो कंदव, करे ॾिसो, हिकिड़ो भेरो करे त ॾिसो, एॾो शर्मिंदो थींदो, तव्हांजे अंदरि हिकिड़ी सांत, हिकिड़ी ख़ुशी पैदा थींदी। असां जेको कुझु कयूं था न, उहो ईअं गुम नथो थिए, सभ खां पहिरीं असांजे मथां असरु थो करे। हाणे तव्हां कंहिं ग़रीब जी मदद कई, कंहिंखे मानी खारायो, सवाबु ऐं अलाह जो उजूरो न सोचो प्लीज़। तव्हां कंहिं शख़्स जी, इंसान जी मदद कई, कंहिंखे दवा वठी ॾिनी, कहिड़े बि क़िस्म जी मदद कयो, तव्हांजे अंदरि इत्मीनान पैदा थिए थो या नथो थिए? हे मां थॾे जी ॻाल्हि थो कयां, जन्नत जी ॻाल्हि नथो कयां, मरण खां पोइ सवाब जी ॻाल्हि नथो कयां। हाणे जो हाणे सवाबु तव्हां करे ॾिसो। को किरी पियो आहे सड़क ते, उन खे खणी तव्हां पासे में पहुचायो, कंहिंजी सड़क पार करायो। हर हंधि पैसे जी ज़रूरत न आहे, कंहिंसां मिठो ॻाल्हायो जी। गुस्से वारे जे साम्हूं सांत हुजो, करे ॾिसो त बुरे जो जॾहिं तव्हां भलो कंदव न, तव्हांजे अंदरि हिकिड़ी ख़ुशी, पॉज़िटिविटी पैदा थींदी। नो डिज़ीज़, नो डिसईज़। गुस्सा मनो न हंडाए। मूं छा ॿुधायो साइंस मुताबिक़ त सभ खां ख़तरनाक डेंजर आहे एंगर। फरीद बाबा चए थो गुस्सा मनो न हंडाए, पंहिंजे मन में गुस्सो न विझ।
देही रोग न लॻई, देही चइबो जिस्म खे, तुंहिंजे जिस्म में बीमारी पैदा न थींदी। छा नज़र आहे? तूं गुस्सो न कर, ॿिए जो भलो कर, बुरो न कर, तुंहिंजे जिस्म में बीमारी पैदा न थींदी। देही रोग न लॻई, पलय सभु कुझु पाए, सभु कुझु मिलंदो, ख़ुशहाली, ख़ुशी, सिहत, ख़ुशहाली। ही टई शयूं असांखे हिन सूफ़ी जे लफ़्ज़नि ते अमल करण सां। हू चवनी तूं मचओ वातां वराए, हाणे तव्हां सां ॻाल्हायूं न ॿ लफ़्ज़ ॾुखिया, चए थो वात वराए, लतीफ़ सरकार जो आहे, तूं न चओ। अॻु अॻराई जो करे ख़ता सो खाए। साईं इन जी साइंस कहिड़ी आहे? असांखे रुॻो पिया सूफ़ी शहर था ॿुधायो, इन जी साइंस ॿुधायो, इन में कहिड़ी साइंस आहे? इन में साइंस आहे मिठा, अॻु अॻराई जेको करे थो न, उन इहा शइ पोखी, ही ज़मीन सॼी अमल जेको पोखियूं था न, उहो फ्री असां ॾेईंदो। ख़ता सो खाए, यकीन ॼाणो उनखे इहा पंहिंजी बुरायूं पाण सां विढ़ंदियूं। तव्हां रुॻो सबुरु कयो। पांध में पाए वियो कीने वारो की न की, ॿियनि सां कीनो हसद करण वारो माण्हू कॾहिं बि ख़ुशहाल न थींदो। इन ते गौर कयो। साही जो वक़्तु आहे, थोरी देरि खां पोइ मिलूं था। वेलकम बैक। साईं तां वापसी कईसीं। अदा हाणे इहो ॾिसंदासीं त इहो आहे छा। मन चइबो आहे न, मन नथो लॻे, दिमाग़। हाणे ही साइंटिस्ट चवनि था त दिमाग़ तव्हांजे रुॻो मथे में न आहे, मेॼालो। हाणे इन ते बि तव्हां कावड़ न कयो न। ॾिसो, मथे में तव्हांजो जेको मग़ज़ आहे न, दिमाग़, मन, इहो न आहे। तव्हांजो मन सॼे जिस्म जे सेलनि, नर्व्स में, रगुनि में मौजूदु आहे। हर शइ जो तव्हांजे मथां असरु पए थो, तव्हांजे जज़्बनि जो। चओ त मां साइंटिफिक तरीक़ा मूं वटि लिखिया पिया आहिनि। हीउ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम आहे, पर मां चवां थो त अंग्रेज़ी न ॻाल्हायां, खणी मुंहिंजे मथां थोरो एतबार कयो। त तव्हांजे सॼे जिस्म में तव्हांजो मन मौजूदु आहे, उहो माइंड हले थो पियो। तव्हांजी अखि बि न ॾिसंदी आहे। तव्हां केतिरा माण्हू ॾिसंदव हुनजी अखियूं खुली पियूं आहिनि, निंड में ॾिसो कुझु बि नज़र न ईंदो। ॾिसण वारी शइ बि मथे मग़ज़ में आहे, उहे नर्व्स आहिनि। त तव्हां जेकॾहिं पाण खे ख़ुशी में रखंदव त तव्हांजो सॼो जिस्म ठीकु ठाकु रहंदो, का बीमारी तव्हां ॾे ईंदी ई कोन। हीअ जेके माण्हू मरनि था न मुख़्तलिफ़ बीमारियुनि में, इन्हनि इहे बीमारियूं घणे भाङे पाण पैदा कयूं आहिनि, जेकॾहिं असां टेंशन न खणूं। अचो हाणे मां तव्हांखे पंहिंजे महिमान सां मिलायां। तव्हांजो ॼातल सुञातल तमामु साइंटिफिक सोच रखंदड़ माण्हू ऐं हिकिड़ी घुमंदड़ लाइब्रेरी, साईं शम्सुद्दीन शाह बुखारी। साईं वेलकम। महिरबानी तव्हांजी। बहरहाल शायदि जीअं तव्हां ॿुधायो त सॼे बदन में जे आहे उन खे ॿियनि लफ़्ज़नि में साहु चई सघिजे थो। त जेको साहु आहे उहो सॼे बॉडीअ में आहे ऐं उन खां पोइ जेका असां सोच कयूं था सा दिमाग़ में आहे। तंहिं करे सोच ऐं साहु इहो ॿिन्ही जो वास्तो सेलनि सां आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं ॾिठो थो वञे त पुराणा मुफ़क्किर जंहिंमें हकीम सुक़रात उनखे जॾहिं ज़हर जो प्यालो ॾिनो वियो हो, तेॾी महिल माण्हू रोअनि पिया त अहिड़ो हकीम वरी यूनान कोन पैदा कंदो। तंहिं करे हुन ॿुधायो त तव्हां चइनि हकीमनि सां मिलंदव त तव्हांखे का बि अहिड़ी ॻाल्हि कान थींदी। उहे हक़ीक़त में तंदुरुस्तीअ जा उसूल आहिनि जिन खे हू हकीम चवे थो। उन में पहिरियों हकीम आहे ॾंदण ऐं ॿियो हकीम आहे विंझण, मौसम जे लिहाज़ सां गरम पाणीअ सां या थधे पाणीअ सां। टे नंबर में आहे मुनासिब वर्ज़िश ऐं चौथे नंबर में को बि कमु एतदाल में। त तव्हां कॾहिं बि कंहिं हकीम वटि वञण जी तव्हांखे ज़रूरत कान पवंदी। इहे शयूं जेके बि आहिनि से ॿुधाइनि थियूं त असांजा सेल जेके से पोढ़ा नथा थियनि मगर जवान थी था वञनि। उन खां पोइ जॾहिं असां अॻिते वधूं था त असांखे हिकु हिकु
शइ जेका मिले थी पोइ बाद में साइंस तहक़ीक़ कई आहे उहा हक़ीक़त में सूफ़िज़म हुई जी साईं जंहिं ते जॾहिं इब्न हिशम जंहिंखे अंग्रेज़ी में अल हिज़न कोठियो थो वञे उहो माहिर बसरियात बि आहे उन इहो चयो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी जेका झलक आहे सा हक़ीक़तन बिजली जेका आहे आसमानी बिजली सा हेठि अची पई जंहिंजे करे तूर सेना जबल जेको सो सड़ी वियो उन करे हिन ते फांसीअ जी सज़ा अची वई पोइ हीउ पागल थी जान छॾायईं तंहिं करे छा आहे त सूफ़िज़म वारा से अॻुवा त कादर जे कुदरत खे चङी तरह सां सुञाणनि था ऐं नेचर खे सम्झनि नेचर खे सम्झनि था सभु कुझु आहे सभु कुझु आहे ऐं इन करे छा आहे त जॾहिं असां अॻिते वधूं था त जीअं तव्हां मिसाल ॾिनो त ख़ुशीअ जहिड़ी ख़ुराक कान्हे का ग़म ऐं ॾुख जहिड़ो मरज़ कोन्हे को ख़ुशी छा आहे ऐं ग़म छा आहे साइंसी तरह सां जॾहिं असां ॾिसूं था त परेशानियूं ऐं मुसीबतूं जेॾी महिल अचनि थियूं तेॾी महिल हिकिड़ी शइ आहे सब्र सो उन्हनि खे तबाह करे थो छॾे मैग्नीफाइंग ग्लास खे जेकॾहिं तव्हां उस ते रखंदव त उनजो फोकल सेंटर उन ते कागज़ या को कपिड़ो रखिबो त जली वेंदो सड़ी वेंदो अहिड़ीअ तरह सां असांजे ख़्यालनि जा किरण जॾहिं हिकिड़े सेंटर ते अचनि था जंहिंखे अक़ीदो कोठियो थो वञे त जिन्नात ग़ैबात ऐं उनखां पोइ परेशानियूं ऐं साॻे वक़्तु मुसीबतूं से तबाह बर्बाद थी थियूं वञनि ऐं इंसानु कामयाबु थी थो वञे हाणे इहे शयूं जेके से पुराणनि माण्हुनि पंहिंजे हिसाब सां ॿुधायूं जंहिंखे असां अॼुकल्ह जा साइंसदान चऊं था रवाए पर उन जे बावजूदि हैरत इहा थी वठे त उन्हनि खे सम्झो त मज़हब जे आड़ में ऐं बेकार ऐं नकारा करार ॾिनो वियो ऐं जीअं चयो वियो त हीअ चरिया आहिनि उन्हनि चरियनि जे उसूलनि ते उन्हनि जे साइंस जे उसूलनि ते जीअं रेल गाॾियूं हलियूं ऐं ॿिया समूरा कम हलिया ऐं हीअ जेके बि कम आहिनि सा मेन कमु आहे बिजली त थॉमस एडिसन जो कमु हो जंहिं बिजलीअ जी शुरूआति कई बल्ब ईजाद कयो बल्ब ईजाद कयो ऐं उनखां पोइ वरी फिज़िक्स में बिजली यानी इलेक्ट्रिसिटी तंहिंखां पोइ इलेक्ट्रॉनिक्स तंहिंखां पोइ स्पेस फिज़िक्स जंहिंखे हिंदी फन में ॿुधायो वियो आकाश अग्नि वायु जल ऐं पृथ्वी 5 अनासर मगर यूनानियुनि खे आकाश सम्झ में न आयो हाणे आकाश ऐं अग्नि जेको आहे सो फिज़िक्स आहे ऐं जेके बाक़ी 3 शयूं बचियूं सो केमिस्ट्री आहे तंहिंमें बि अलकेमी जाबिर बिन हयान लफ़्ज़ ॾिनो यानी का बि शइ मादे वारी पंहिंजियूं ख़ासियतूं तब्दील करे ॿी ख़ासियतुनि में थी वञे त उनखे अलकेमी कोठियो थो वञे ऐं यूनानी ॿोलीअ में मिस्ट्री कोठिबो आहे हैरत खे तंहिं करे हीअ थियो केमो मिस्ट्री साथी केमिस्ट्री अहिड़ीअ तरह सां छा आहे त इहे शयूं पंहिंजे जॻह ते अटल आहिनि त असां में जेका बि बॉडी जी रब्दो बदल थी थिए सा केमिस्ट्रीअ जे करे थी थिए उन में हिकिड़ी केमिस्ट्री जेका आहे सा जानदार केमिस्ट्री आहे ऐं ॿी ग़ैर जानदार केमिस्ट्री आहे जेका जानदार केमिस्ट्री आहे उनखे ऑर्गेनिक केमिस्ट्री कोठियो वियो ऐं हूअ इनऑर्गेनिक कोठियो वियो बाद में पेचीदा मुरकबात ऐं सादन मुरकबात जे करे सो अलॻि थियो वियो त जेके पेचीदा मुरकबात आहिनि उनखे कॉम्प्लेक्स कंपाउंड्स केमिस्ट्री यानी ऑर्गेनिक केमिस्ट्री कोठियो थो वञे ऐं जेके सादा आहिनि से सिंपल कंपाउंड्स केमिस्ट्री कोठियो थो वञे उन हिसाब किताब जे लिहाज़ सां जॾहिं असां ॾुख ऐं ग़म पाण में रखूं था त असांजा सेल डैमेज थी था वञनि ऐं उनखां पोइ उन डैमेज जे करे असां में सवें बीमारियूं पैदा थी थियूं आहिनि तंहिं करे जॾहिं रिकॉर्ड रखियो वियो त वॾो नफ़्सियातदान जेको आहे सिगमंड फ्राइडे जी जी सो उन इहो ॿुधायो आहे त बीमारियूं 90% से नफ़्सियात जे करे थियनि थियूं यानी ख़्यालनि
ऐं ख़ौफ़नि जे करे थियूं थियूं ऐं ख़ौफ़ में सो इंसान जा जेके ख़याली किरण आहिनि से सेपरेट थी था वञनि जंहिंजे करे ख़ौफ़ पैदा थी थो वञे ऐं जॾहिं असां कंहिं बि रस्ते ते वञूं था ख़ासि तरह सां थधि जे टाइम में तॾहिं असांजा वार कांडरजी था वञनि पोइ असां जेॾी महिल राग ॻायूं था तेॾी महिल उहे वरी सेट थी था वञनि इन जो मतिलबु इहो आहे त असांखे फ़ुर्सत फ़रहत ऐं साॻे वक़्तु ख़ुशीअ जी लहर जेका सा जितां बि मिले थी त असां नौजवान बि थी था वञूं ऐं पोढ़ाइप ख़तमु थी वञे तंहिं करे इहो बि चयो थो वञे त पारसीअ में आहे त तवंगरी बि दिलि अस्त न माल बुज़ुर्गी बि बुज़ुर्गी बि दिलि अस्त न बसाल हा बुज़ुर्ग उन्हनि खे न चइबो आहे जंहिंजी उमिरि वॾी हुजे उमिरि वॾी जी त जंहिंजे ज़हन में दिमाग़ में इल्मु हुजे हाणे ही इल्मु ऐं जेके ॿ टे ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं हाणे वरी इन साइंटिफिक एप्रोच खे तसौफ़ सां मिलाईंदासीं त सूफ़ी चए थो त जेको तूं पाण खे फ़िक्रात में विझे थो माना तोखे अलाह ते यकीन नाहे तवकल नाहे तूं तेज़ी सां पाण खे तबाही जी सिस्टम में वठी थो वञे पर जेकॾहिं तोखे तवकल आहे तोखे भरोसो आहे तोखे सब्र आहे त तूं पाण खे बचाए सघें थो हाणे बचाइण जो साइंटिफिक तरीक़ो इहो आहे त साइंसदान चवनि था त जेका असांजी धड़कन आहे इहा पैरासिम्पैथिक टोन आहे दिलि जा जेके आवाज़ आहिनि उन्हनि खे असां आराम सां करेक्ट करे सघूं था कहिड़े तरीक़े सां जॾहिं पंहिंजे रगुनि खे स्ट्रेच ऐं स्ट्रेस फ्री कयूं माना जॾहिं असां सांत में अचूं कंसंट्रेशन जी ॻाल्हि मर्कज़ ते तवजो रखण सां साईं जेको मिसाल ॾिनो उहो तमामु सुठो जीअं तव्हां आछी काओ जंहिंखे चइबो आहे असां ॿार हूंदा हुआसीं अॼु बि ॿार कंदा हूंदा शायदि त पनो रखी उहो आछी काओ उस में झलींदासीं कंसंट्रेशन सां उहो पने खे साड़ींदो हथ जी तिरी पकिड़े दोस्त जी उन ते उहो मरकूज़ कंदा हुआसीं त हुनजो हथु सड़णु लॻंदो हाणे इन खे असां करेक्ट करण खां इस्तेमालु कंदासीं त हीअ जेका शवासना ऐं मेडिटेशन ही आहे पाण खे पंहिंजे अंदर में शांत करणु ही स्ट्रेस जेके रगूं आहिनि उन्हनि खे वरी सब्र ऐं सुकून ऐं शांती में आणण जो तरीक़ो हाणे मां तमामु सवलो नुस्ख़ो थो ॿुधायां नंढड़ा ॿार जेके 5 सालनि जा जेके 90 सालनि जा पोढ़ा 100 सालनि जा हुजनि कहिड़ी बि उमिरि जा औरत हुजे मर्द हुजे विची जिन्स हुजे केरु बि तव्हां मां असांजी ॻाल्हि ॿुधे थो सुबुह मंझंदि शाम राति 5-10 मिंट जंहिं महिल तव्हां में घणी थकावट थिए धंधे ते तव्हां वेठा आहियो सॼो ॾींहुं दुकान ते वेठा आहियो मां चवंदो आहियां त रोबोट आहियो ख़ैरु तमामु घणो ऑफिस में कमु कनि था कमु ज़िंदगी आहे साईं असांजूं औरतूं वीचारियूं घर में ॾींहुं राति कमु कनि थियूं ॿारनि खे संभालनि थियूं सभिनी लाइ मां अर्ज़ु थो कयां पाण खे बचायो सिधो रखी पाण खे पंहिंजे दिमाग़ खे पंहिंजे साह ते कंसंट्रेट कयो असां या त माज़ी जे फ़िक्र में आहियूं या मुस्तक़बिल जी सोच में आहियूं महिरबानी करे 10 मिंट इहे शयूं छॾियो पाण खे थधो कयो पंहिंजे दिमाग़ खे शांत में आणियो अदड़ियूं भेनरियूं ॿार ॿुढो 10-10 मिंट जंहिं महिल तव्हां खां पुॼे पंहिंजे साह ते ध्यानु ॾियो हाणे जेके बिलीवर्स आहिनि भली उहे को कलमो को मंत्र पढ़णु चाहिनि भली पढ़नि मां नॉन बिलीवर्स लाइ बि चवां थो रुगो पंहिंजे साह ते तवजो ॾियो त तव्हांजे फ़िक्रात मां तवजो जे करे तव्हां अचे थी तव्हांजा सेल ज़िंदा थी पवंदा हाणे इन प्रोसेस खे वरी सम्झाईंदुमि थोरी देरि लाइ साही जो वक़्तु आहे वेलकम बैक साईं तव्हां वापसी कईसीं मां पंहिंजी ॻाल्हि खे दोहिरायां थो त असांजूं जेके रगूं आहिनि असांजो जेको माइंड आहे असांजी जेका ख़ुशहाली ऐं सिहत आहे असांजे सॼे जिस्म जे सेलनि में मौजूदु आहे हीअ साइंटिफिकली ॻाल्हायां थो उनखे रिलैक्स ऐं स्ट्रेच करिणो आहे ऐं उन लाइ मूं तरीक़ो ॿुधायो त 10 मिंट तव्हां पाण खे जेकॾहिं सुकून में आणियो था तव्हां जूं सभई रगूं हीउ एॾो वॾो
फ़ाइदो ॾींदो। तव्हां करे ॾिसो, हफ़्ते खां पोइ तव्हां चवंदो तव्हां सच थो हणां या कूड़ थो हणां। त तव्हां पाण खे रुॻो रिलैक्स कयो 10 मिंट। हूअं त असां चवंदा आहियूं 20 मिंट सुबुह, 20 मिंट शाम। जंहिं महिल मग़रिब जी अज़ां अचे थी, नमाज़ जे वक़्तु नमाज़ पढ़ी कयो, ऐं सुबुह जो फजर जे वक़्तु फजर जी नमाज़ सां गॾु। हीअ ॿ अहिड़ा टाइम आहिनि जंहिं में गहरी सांत हूंदी आहे काइनात ते सायल। त जेकॾहिं तव्हां पाण खे 20 मिंटनि लाइ सब्र में आणींदव, सोचूं भली अचनि, मां मञा थो दिमाग़ सोचुनि जो घरु आहे, पर तव्हां उनखे लिफ्ट न करायो, पंहिंजे सोचुनि खे लिफ्ट न करायो, पयूं अचनि, तव्हां पंहिंजे साह ते ॾियो। हाणे जेकॾहिं तव्हां चओ त मां हाणे अल्लाहू, जेके हिंदू भाउर आहिनि हाणे जंहिं महिल तव्हां चुप थियव न, मूंखे त फौरन महसूसु थो थिए, तव्हांखे बि महसूसु, तव्हां रुॻो ॾिसो था मूंखे, त इन आवाज़ सां तव्हां पाण खे सांत में आणियो। अदा फ़िक्र मां कुझु न थींदो। त इहे 10-10 मिंट तव्हांजी सिहत खे वरी ज़बरदस्त करे छॾींदा। हे थो चए त तव्हांजी ट्रीटमेंट जी जेका इफ़िकेसी आहे, दवाउनि जो जेको असरु आहे, उहो ॿीणो थी वेंदो। तव्हां इहो ॿुधो हूंदो त बचंदा उहे आहिनि मर्ज़ मां बि जेके बचणु चाहींदा आहिनि, जेके अंदरिनी तरह ॾाढा हूंदा आहिनि। विल टू लिव आहे त वॾो मरीज़ बि ख़ुशि थी करे इस्पताल मां घरु ईंदो। पर जेकॾहिं विल टू लिव न आहे, कॾहिं बि पाण खे हेठि न फिटी कयो, कॾहिं बि हारायो न, कॾहिं बि मायूस न थियो। हमेशह उमेद में रहो। यादि रखो त जेकॾहिं सख़्तु गर्मी आहे त पुठियां वरी बहार बि ईंदो, सख़्तु सियारो आहे बहार ईंदो, वरी खिज़ा ईंदी। यानी का बि शइ हिते क़ाइमु दाइमु रहणी न आहे, हीअ बि गुज़री वेंदो। ॻणती कंहिं शइ जी न कयो, ख़ाली हथे सां आया आहियूं, ख़ाली हथे हलिया वेंदासीं। पाण ख़ुशि रहो, ॿियनि खे ख़ुशि कयो। ख़ुशी जो आसान तरीक़ो मां खोड़ भेरा ॿुधायो आहे त ॿियनि खे ख़ुशी कयो। बुरे दा भला कर, गुस्सा मनो न हंडाए, देही रोग न लॻई, पलए सभु कुझु पाए। तव्हां जेकॾहिं ख़ुशि आहियो त तव्हांजा पैसा वधंदा, तव्हांजो कारोबार, तव्हांजी नौकिरी, हर शइ सुठी थी सघंदी। ऐं असां ॿियनि जी मदद कंदासीं। यकीन कयो हिन चरे जी ॻाल्हि ते त तव्हां ॿिए जी मदद करे ॾिसो, तव्हांजी मदद एॾी थी वेंदी जंहिंजी का हद ई न आहे। ॾेई त ॾिसो, हू दाता तव्हांखे ॾहुणो ॾींदो। साईं, हाणे तव्हां हिन ॻाल्हि ते हा, इहो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। उनजे बावजूदि हाणे जेॾीमहिल ॾिठो थो वञे त ॾुख जे केसे हमेशह वफ़ादार आहिनि, कॾहिं बेवफ़ाई कोन था कनि, ऐं हमेशह फ्री यानी मुफ़्त में मिलनि था, ऐं एॾा वफ़ादारनि जो जान ई नथा छॾनि, ऐं सुख बेवफ़ा आया विया हलिया। हाणे असां सुखनि खां फ़ाइदो वठणु चाहियूं था, ॾुखनि खां निजात वठणु चाहियूं था, त छा कयूं? उन में जेके माण्हू ॾुखनि खे बर्दाश्त करण जी ताक़त रखनि था ऐं ताक़त पैदा कनि था, त सुख बेइज़त ऐं ज़लील थी आरती साथ ॾियनि था। इहो ई कामयाबी जो राज़ आहे जेको मुंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे। उनखां पोइ हीअ दुनिया बदमाश आहे, कमीनी आहे, ज़लील आहे, अंधी ताक़त आहे। उनखां तव्हां फ़ाइदो वठो, उन्हनि खे छेड़छाड़ न कयो। तव्हां छेड़छाड़ करण ते पंहिंजनि सेलनि खे ख़राबु करे था विझो ऐं ख़ुशीअ जी लहर मरी थी वञे। जॾहिं ख़ुशीअ जी लहर मरी थी वञे त उन में अचिबे जीअं नफ़्सियात में ईगो जो मसालो अचे थो, ऐं जंहिंखे कुझु थो वञे त के शयूं अहिड़ियूं डिपॉज़िट थी थियूं वञनि जंहिंमें असांखे हसद शुरू थी थो वञे। त हसद ऐं रश्क में सिर्फ़ु इहो ई फ़र्क़ु आहे त को माण्हू तरक़ी करे थो त ॿिए जो नालो रद्द करे उन जे नाले ते पंहिंजो नालो पैदा करण जी कोशिशि करे थो, उनखे हसद कोठो थो वञे, जंहिंखे मज़हब हराम करार थो ॾिए। ऐं ॿियो माण्हू सो पंहिंजे लेवल खे, अहलियत खे एतिरो वधाए थो जो हुननि जे लेवल खां वधी थो वञे, उनखे रश्क कोठियो थो वञे। तंहिं करे रश्क जेको सो ख़ुशीअ सां वास्तो रखे थो, ऐं जेको हसद आहे उहो ग़म सां वास्तो रखे थो। तंहिं करे तव्हां उनखे सम्झण जी कोशिशि कंदव त तव्हां ख़ुदि ई पंहिंजा डॉक्टर पाण आहियो, पंहिंजा हकीम पाण आहियो। वाह, तव्हां फर्स्ट क्लास ॻाल्हि कई। हाणे असां इनखे सिखंदासीं। हिकिड़ो संस्कृत जो दोहो आहे, छो त हीअ सूफ़ीज़म जी ॻाल्हि आहे, ऐं सूफ़ीज़म शुरू थो थिए वेदनि खां। मां अवल बि अर्ज़ु कयो आहे, तृष्णा न जीर्णम वयम मेव जीर्णा
भोगा न भुक्तम वयम मेव भुक्ता कालो न याति वयम मेव याति। साईं अलाए छा था ॻाल्हायो, असांखे सम्झ में नथो अचे। साईं असां तव्हांजा वेठा आहियूं न ख़िदमत करण वारा। तृष्णा न जीर्णम, माण्हू जूं जेके ख़्वाहिशूं आहिनि, गौतम बुद्ध चयो आहे, वॾे में वॾो पहिरियों सूफ़ी, दुख संसार ते छायल आहे, सर्वम दुखम दुखम। उनजो इलाजु छा आहे? दुख जी पाड़ आहे ख़्वाहिश। ऐं ख़्वाहिश उनखे चइबो आहे, ईअं न त साईं मूंखे मानी घुरिजे, कपिड़ा घुरिजनि, ॿार बच्चा घुरिजनि, इहा ख़्वाहिश न आहे। इन ख़्वाहिश लाइ नथो चए। अहिड़ी ख़्वाहिश जेका कॾहिं ख़तमु ई न थिए, ख़्वाहिश मां ख़्वाहिश, इनखे तृष्णा चइबो आहे। हाणे हीउ जेको सलोक आहे, तृष्णा न जीर्णम वयम मेव जीर्णा, इहा तृष्णा अहिड़ी ख़्वाहिश जंहिंसां मन लॻी थो पए, इहा कॾहिं बि ॿुढी न थींदी। माण्हू ॿुढो थी वेंदो। तृष्णा न जीर्णम, हीअ ख़्वाहिश कॾहिं ॿुढी न थींदी। वयम मेव, पर माण्हू, मेव जीर्णा, जीर्णा मानी ॿुढो। ठीकु। भोगा न भुक्तम, हाणे खाइण जो असां में ॿ ॻाल्हियूं आहिनि साईं, लिव टू ईट या ईट टू लिव। प्यारा हिन तरफ़ अचो, असां इन करे जीऊं त का नेकी, को चङो कमु, को इहो ध्यानु, के दुनिया खे बदिलाइण जे लाइ पंहिंजो हिसो अदा कयूं। त ईट टू लिव। हाणे असांजा घणा दोस्त लिव टू ईट में आहिनि, छो त मां हिते ॾिसां थो लाइब्रेरी ख़तमु थी करे फूड स्ट्रीट ठहनि थियूं पयूं, रुगो खाइण जे कढायूं। इन सां दिमाग़ मजूद थी वेंदो, कॾहिं बि पेटू जेको घणो खाऊ आहे उहो ज़हीन न थी सघंदो। त भोगा न भुक्तम, तूं केतिरो बि खाए, इहे जेके भोग आहिनि, माना खाधा आहिनि, इहे भुक्तम न थींदा, ख़तमु न थींदा। ॾिसो तव्हां घणा असांजी पीढ़ियुनि ताईं सोचो, इहे ई जेके बि नालो तव्हां खणो, मुर्गियूं, इहे अंडा, इहे खीरणियूं, इहे सब्जियूं, इहे बादाम, इहे अखरोट मौजूदु आहिनि। भोगा न भुक्तम, तूं उनखे ख़तमु नथो करे सघे। वयम मेव भुक्ता, तूं पाण, मेव माना माण्हू, तूं पाण भुक्तजी वेंदे। केॾा माण्हू मरी विया, इहे खाधा पिया आहिनि। कालो न याति वयम मेव याति, ही असांखे सम्झणो आहे। कालो माना वक़्तु। वक़्तु असांजा दोस्त चवंदा आहिनि साईं ताश खेॾूं, लूडो खेॾूं, छो? चई साईं लेट्स किल द टाइम। नौजवान चवंदा आहिनि हीउ लफ़्ज़, मां हिते अवल बि वॾी पोइम लिखी आहे। तूं छा वक़्त खे किल कंदे? तुंहिंजा अबा ॾाॾा परॾाॾा वक़्तु किल करे छॾिया, तव्हां वक़्त खे नथा किल करे। कालो न याति वयम मेव याति, इंसान गुज़री थो वञे, इंसान किल थी वञे थो, टाइम पंहिंजी जॻह ते बीठो आहे। ॾिसो सुबुह जो सिज उभिरे थो न, इहो उभरंदो ई रहंदो। त असांखे ही सम्झणी आहे त असां हिन गर्दिश में पाण खे ही जेकॾहिं सम्झाईंदासीं त असां पॉज़िटिविटी पैदा कयूं, पंहिंजे हिन तृष्णा खां बचूं ऐं एतिरो खाऊं हमेशह एतदाल, मिडियोक्रेसी। हुज़ूर जन जी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी मूंखे पसंदि आहे, जंहिंमां सॼी मेडिसन फिज़िक्स जी निकिती आहे। उहा कहिड़ी आहे त जॾहिं बुख लॻे तॾहिं मानी खाओ, बुख न लॻे त मानी न खाओ, ऐं ड्रॉ थियण खां अवल उथी वञो, तमामु पेट भरे न खाओ, तव्हांजो ज़हन कमु कंदो। इन में वॾी हिकमत आहे त असां पंहिंजे वक़्त खे सजायो कयूं। वक़्तु सजाए करण जो बहितरीनु नुस्ख़ो आहे इल्मु हासिलु कयूं, ऐं उहो इल्मु ख़िदमत लाइ इस्तेमालु कयूं। जी, उन इल्म मां यादि थी अचे पोइम चीनी त तो वटि जेको इल्मु आहे, तुंहिंजे नादार बदकिस्मत भाउ जे नसीब संवारण खां, न त ईअं तूं पंहिंजे हिननि ज़ालिमनि वटि कुर्सी वठी ऐं उन्हनि ते वरी ज़ुल्म करीं। ही इल्म जो कमु न आहे। इल्म वारा उहे आहिनि जेके ख़िदमतूं कनि था। इल्म जो पॉज़िटिव पासो छा आहे त असां कुझु ॾियूं, रब जी वॾे में वॾी ख़ूबी आहे ॾियो। त हिन ॻाल्हियुनि खे असांखे सम्झणो आहे, तॾहिं सभु कुझु कंदासीं जॾहिं पाण थ्रू मेडिटेशन, थ्रू सांत, ख़ामोशी, थोरो घटि ॻाल्हायूं ऐं आहिस्ता ॻाल्हायूं। ही शयूं तमामु ज़रूरी आहिनि, ॻाल्हियूं नंढड़ियूं आहिनि, पर सब्र में रहूं। जॾहिं ज़रूरत पए त ॻाल्हाइजे, जॾहिं ज़रूरत न पए त न ॻाल्हाइजे। जीअं चऊं त बुख लॻे त खाइजे। असां रुगो जियूं ई खाइण कान था, त पंहिंजे हिन ज़िंदगीअ जो क़दुरु कयूं ऐं पाण खे
ख़ुशि रखंदासीं, सॼे माहौल खे ख़ुशि रखंदासीं। असांजी मेडिटेशन ॿियनि ते असरु कंदी आहे तमामु। इन ते वरी तसौफ़ एॾो वॾो आहे, वेहण वेजनि वटि जे सिखें त सॻो थिए, अॻी आदत मट त अघा आजिज़ न थिए। अहिड़नि माण्हुनि सां मिलणु जिन माण्हुनि सां मिली तव्हांखे ख़ुशी थिए, तव्हांजे अंदरि सुकून पैदा थिए। पंहिंजे दोस्तनि खे ॾिसो, पाण अहिड़ा थियो जो तव्हां सां माण्हू मिलण खां सिखनि पिया, अहिड़ा सांत स्वरूप थियो, माना सांत वारा थियो, भलाई वारा थियो, नेकी वारा थियो। जीअं नेकी असां मां निकिरे त असांजी सिहत असांजे हथ में आहे। अॼु असांजो मौज़ू इहो आहे। साईं तव्हां ॿ टे लफ़्ज़ ॿिया जीअं कामयाबी ऐं नाकामीअ जे लिहाज़ सां आहे त महमूद ग़ज़नवी 17हें हमले में सोमनाथ मंदरु फतह कयो। 16 हमला पसपा थियसि, शिकिस्त खाधईं। ज़माने हालात हुनखे शिकिस्त ॾिनी, पर हुन शिकिस्त क़बूल न कई। तंहिं करे शिकिस्त खाइण ऐं शिकिस्त क़बूल करण में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। असली त इहा पटी पढ़ायो साईं त नेवर गिव इन। हिकिड़ो मिंट आहे बाक़ी। हा, त अहिड़ीअ तरह सां छा आहे त इन खां बि सुपीरियर क्वालिटी ॿियो निकितो, तारिक बिन ज़ियाद, जंहिं चयो त ॿेड़ियूं जलाए छॾियो, फतह करिणो आहे मरणो आहे, डू आर डाई डोंट सी वाई। कमु करे ॾेखारियो या मरी वञो या छो या छा जो सुवालु कोन्हे को। इन करे छा आहे त असांखे जेका बि नाकामी आहे, जेको बि सम्झो त ॾुखो आहे ऐं जेका असां बेइज़ती सम्झूं था, उन खे किल कयो। जेकॾहिं असां उन जे मथां हावी थी वियासीं त फतहयाबी असांजी आहे। ऐं ज़माने वारा या शैतानियत फतहयाबी नथो करे सघे। या कंहिं ज़माने में हाई स्कूल्स ते लिखियलु हूंदो त वेल्थ लास्ट नथिंग लास्ट, हेल्थ लास्ट समथिंग लास्ट, कैरेक्टर लास्ट एवरीथिंग लास्ट। त उन में जा माण्हू थियूं असां पंहिंजे पाण खे। त कैरेक्टर जेको थो ॿिनि क़िस्मनि जो आहे, नेक अख़लाक ऐं बद अख़लाक। त नेकी जी इंतिहा रहमान आहे, बदीअ जी इंतिहा शैतान आहे। ॿई असांजे अंदर में वेठा आहिनि। पोइ असांजी मर्ज़ी आहे त असां शैतान जा अचेला थियूं या रहमान जा अचेला थियूं। रहमान त असांखे सॾे रहियो आहे, वञूंसि कोन था। शैतान वटि टाइम कोन्हे को, मसरूफ़ आहे ॾाढो, पर असां वञी उनखे पहिरें था पऊं। पोइ जॾहिं शैतानगिरी जे चकर में अचूं था, तेॾी महिल चवंदा बाबा शैतान बरकलायो। तंहिं करे छा आहे त को बि माण्हू ज़हर जे ॿोरीअ ते वेही ज़हर खे चखंदो बि कोन, ज़हर छा कंदो। सो इंसान बदाते ख़ुदि, शैतान बि ख़ुदि आहे त रहमान बि ख़ुदि आहे। तंहिं करे शैतानियत जेका सा हसद आहे ऐं कीनो आहे, उहो नेगेटिव पहलू जेको पावर जो आहे उहो शैतानियत आहे, ऐं पॉज़िटिव पहलू जेको सो रहमानियत आहे। वाह वाह, अॼोको प्रोग्राम इन ते ख़तमु कयूं था। पाण खे पॉज़िटिव कयूं, पाण रहमान जे पासे थियूं। सदाईं गॾु, हक़ मौजूद, सदा मौजूद।